बहराम मां मोहम्मद मिठल ब्रोहिया जी रिपोर्ट मूजिब डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर दरगाह हाकिम अली शाह पहुतो। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी गुलबहार मक्सी बहराम लगू दरगाह हाकिम अली शाह पहुतो। गवर्नमेंट प्राइमरी एंड लोअर सेकेंडरी स्कूल हाकिम शाह ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूल के शागिर्दनि पारां पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जे उनवान सां रैली कढी। रैलीअ में गादी नशीं सैयद अली हैदर शाह जी ख़ुसूसी तौर शिरकत। ॿारनि जा पढ़ंदे सिंध त वधंदे सिंध जा नारा। दरगाह ते ॿारनि जी तालीम लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। तालीम खां सवाइ इंसान अनपुरो आहे। तालीम सां ई शौर जी लाट ॿरी सघे थी। नियाणियुनि जी तालीम ते बि ध्यानु ॾियणो पवंदो। तालीम सां ई सिंध वधी सघे थी। गादी नशीं सैयद अली हैदर शाह हाकिम शाह जे गर्ल्स स्कूल खे जल्द मिडल जो दर्जो ॾियारियो वञे। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर गुलबहार मक्सी जी ॻाल्हि ॿोल। गादी नशीं सैयद अली हैदर शाह जो चवणु हो त नियाणियुनि जे स्कूल खे मिडल जो दर्जो ॾियो। जेतिरी ज़मीन खपे ॾियण लाइ तयारु आहियां।